एॾो खाधो आयो आहे टेबल ते। सिंधी कढ़ी चांवर आया आहिनि। हो जेकी बेसण जी टिकी थींदी आहे न आनी जी भाॼी उहा आई आहे, छाकाणि मूंखे कुकिंग जो ॾाढो शौक़ु आहे त सभु डिटेल्स ख़बर आहिनि। एंड मुंहिंजे भाउ हुन फ्रेंड लाइ अॼु असां हिकिड़े ॾाढे स्पेशल लंच लाइ आहियूं। मां पंहिंजे टीम खे मां पंहिंजे फैमिली खे वठी आई आहियां। पंजाब ग्रिल रेस्टोरेंट आहे BKC में एंड हिकिड़ी शेफ आहे ज्योति विशनानी करे। उन्हनि हिकु हफ़्ते लाइ सिंधी स्पेशल चेटीचंड जे ओकेशन ते पंहिंजो मेन्यू क्यूरेट कयो अथऊं एंड असां अॼु उहो खाइण आया आहियूं खाधो। आई एम वेरी एक्साइटेड। आई होप तव्हां बि आयो। असांखे खाधे जो ॾाढो शौक़ु आहे त अचो असां हलूं पंजाब ग्रिल में सिंधी स्पेशल। सदोरा मूंसां गॾु आहिनि पूजा, लवेश, सिद्धार्थ गुजराती आहे। Are you excited? Exactly. I'm too excited for this. As it is my first event. You haven't eaten Sindhi food before? Oh my God. You're in country. Are you both excited? Hey, yes, of course. Dude, it's food. Excited ना सिंधी खाधो खाने के ना। अच्छा हलो अंदर। ज्योति जेकी शेफ आहे ज्योति विशनानी असां सां अची मिली वई ऐं चई मां कुझु स्टार्टर्स मोकिलियांव थी, थोड़ी बिज़ी हुई त अचे थी बट हाणे हे मोकिलियो अथई बटर पापड़ी एंड इट लुक्स सो वंडरफुल। उज्जू अमीर है। हाय रानी। Here Jyoti Vishnani, the chef. Khicha khadi hai and I love khicha and papad. Thank you. And USP is Bika Kachri. ये जो कचरी माना है ओरिजिनल घी ना है और dehydrated. ओह तब घी ओके Dehydrated जी ऐसा कि खीचा पापड़ सुकाईना है दिया घी सुकायल विनन इन नगरों के पानी में they are salty by itself and they are fried like lovely. I'm so excited. it is सब फोटो था कढण छाकाणि पहिरों फूड ब्लॉगर्स रेस्टोरेंट ओनर्स या असां नॉर्मल माण्हू आहियो। थैंक यू थैंक यू। ये बिह जूं ऐं नॉर्मल रोस्टेड पापड़ ऐं तिखो खीचो तरियल। आई कांट वेट टू ईट दिस वन। मां पहिरों कॾहिं न खाधो आहे। हाणे दाल पकवान थो अचे। असां सभु गॾिजी टेबल ते एॾा एक्साइटेड आहियूं छाकाणि त दाल पकवान असांजो फेवरेट आहे। सीड दाल पकवान के बारे में कुछ सुना है? खाया है? ओ वंडरफुल। इसका प्रेजेंटेशन देखना, मैंने इसके फोटोज देखे थे दाल पकवान के इंस्टाग्राम पे। ब्यूटीफुल। ये लंबा पकवान है। खींचो दिखा रहा है। कांट वेट सच्ची कांट वेरी सॉरी। डिटेल्स कचरी या खींचो ना है। क्या फर्क है दादी? बुखा में बसर भी मिठा। में देखार मुखे। हाँ दाल पकवान
for the non-vegetarians. So basically उल्लासनगर में कुमार मटन हाउस में यही मिल गया पैटिस विद ग्रेवी एंड चटनी एंड लच्छा अनियन. तथा इंस्पिरेशन होता है. हाँ, इंस्पिरेशन होता है बट या फ्लेवर्स आर माइन. Wonderful. टेस्ट एंड टेस्ट. हाँ, टेस्ट एंड टेल. अच्छा. क्या नवीन? स्टफिंग जाम कर And gravy. ग्रेवी खादी नहीं खाओ तो That's what you have to do, na? Put in gravy, then chutney, then have it. That's ग्रेवी it. अलग सा बना दे. ले तो हाणे जीअं चवंदा तीअं खा प्लीज़. I'll put it on. माय गॉड, मूंखे बि ॾिसी खाइण जी दिलि थी थिए. Thank you. थैंक यू ज्योति. This is Sindhi curry. हाँ. Your Sindhi curry with gawar, aloo, bhindi, drumsticks, all vegetables. हे कहिड़ो आहे? मेयो आहे न? Mayo. हाँ, Tenda. okay. हाँ, mayo. ऐं हे आनी. Ani. बेसन जी जी. टिक्की सेल. हाँ. वाओ. ऐं हे बि सिंधी कढ़ी आहे. हाँ, कोकी. हे कोकियूं आहिनि. वाओ. त इहो आनी सां बि था खाई सघूं हाँ. ऐं हुन सां बि. And rice, dinner and mass steam rice. जी, With जी. curry. ऐं हे छा आहे? ये देग वाली भाजी सोयाबीन मखाना हिन में छा छा आहे? सोयाबीन. फूल पताशा पिज़्ज़ा बियर. वंडरफुल. मस्त थी लॻे ॾाढी. त आनिया न 2 पोर्शन्स ॾिना आहिनि. लवली. हे भुॻल मटन. गूगल मटन. लवली. ऐं हीअ मूंखे बिस्किट ई कोकी थी लॻे. 2 दफ़ा वेलियल. हा. हाँ, असां बिस्किट ई कोकी चवंदा आहियूं. टेबल ते सिंधी कढ़ी चांवर आया आहिनि. हो जेकी बेसण जी टिकी थी आहे न आनी भाॼी उहा आई आहे. छाकाणि मूंखे कुकिंग जो ॾाढो शौक़ु आहे त सभु डिटेल्स ख़बर आहिनि. एंड मुंहिंजे भाउ हुन फ्रेंड लाइ भुॻल मटन आयो आहे एंड फिश जी बि आई आहे. सॉरी मां चेक पे कयां रिकॉर्ड थिए थो न छाकाणि पहिरियों न थियो. एंड फिश जी बि काई त भाॼी आई आहे ॾाढी मस्तु. एंड उहो जेकी सोयाबीन जी भाॼी आहे न, अचो असां पुछूं कीअं लॻनि. छाकाणि मां न खाधो न आहे. हिते मुंहिंजी सॼी टीम फ़ोटोज़ थी कढे, प्लेट थी सेट करे, त उन जे करे अञा असां न खाधो आहे. असां असां हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकु थाली खे डेकोरेट करण ॿुधाए 15-20 मिंटनि खां लॻा पिया आहिनि हिकु सुठे फ़ोटो लाइ. ओ एंड कोकियूं. ओ माय गॉड, मम्मी मूंखे हिकु ग्राई खाराई. ॾाढी मस्तु कोकी आहे. अगरि तव्हां हिते आयो मां तव्हांखे डिटेल्स ॿुधायां थी कीअं था करे सघो. बट दिस इज़ सो वर्थ इट. हिन फ़ोटोअ जे करे हे सभु लॻा पिया आहिनि. सिद्धार्थ, लवेश, प्रीति. रानी तू छा थी खाएं? कढ़ी चावल. हाउ इज़ इट? यम्मी. रियली? ये मुंहिंजी झिरकी थोरो थी खाए. भाऊ तव्हां छा खाधो? हिते ॾिसजो. मां कोकी खाधी ऐं आनी मानी खाधी. आनी माना बेसणी माना मुंहिंजे पेरेंट्स खाईंदा जॉइंट फैमिलीअ में. माना मूंखे मम्मीअ जी ऐं मुंहिंजे भाभी जी यादि अची. अहिड़ा बेस्ट शइ ठाहींदा हुया जेके मां हेॾनि सालनि में कॾहिं न खाधो. जेको हिते पंजाब में वेरी नाइस. रियली ऑसम. हा. ब्यूटीफुल. ऐं हूअ सोयाबीन जी भाॼी? सोयाबीन जी सुठी आहे पर मूंखे कोकी ऐं आनी ॾाढी वणी. मूंखे बि ॾाढी वणी. मम्मी हिकु ग्राई खाराई. ख़ासि करे जेका हाणे मां खाई रहियो आहियां चांवर कढ़ी सिंधी कढ़ी जेका असां सभु रेगड़ वग़ैरह सभु पई उहो ई पियल आहे. ऐं वाकई ब्यूटीफुल ठाहींदो. थैंक यू ज्योति, आई एम सो हैप्पी. नवीन कीअं खाधो? ऐं तूं छा खाधो? फिलहाल त मां लीमो चांवर थो विझी करे खावां. हुन में चटणी विधी आहे, बसरु विधो आहे, मटन जा थुल्हा पीस हुया. उहो त ख़ाली थी वियो. अरे ज़बरदस्त मस्त. सच्ची? अरे
जाम मस्त मछली जी खाण ना मछली जी हा बापू कोकी बाक़ाइदा सिंधी कीअं मिठा ओ हा माना कोकी ॾाढी मस्त आहे जी टेस्ट एॾी ब्यूटीफुल थी अचे पई हुन कोकी जो सवाद ई अलॻि थो थिए ॿ दफ़ा वेलियल आहे कोकी मूंखे ख़बर आहे बट उहा बिस्किटी कोकी न आहे नॉर्मल कोकी भुरकणी हुई हा ॾाढी भुरकणी आहे ऐं सफ़ा नंढड़ी कड़क आहे न हुई जीअं नॉर्मली कोकी कड़क हुई ऐं उहो घी जे करे थींदो आहे हा ऐं सचे गिह जे करे ई मस्तु मज़ो आहे। अची वियो ऐं असां सचे घिया घर में आदत आहे हिकदमि आशिक़ आहियूं घर में उहो ई यूज़ करायूं मम्मी मुंहिंजी शर्माए थी पर थोरो त ॿुधाए मम्मी थोरो ख़ाली थोरो कीअं लॻो खाधो वणियो त ईअं झकास बसि झकास चयो न ॻाल्हि पूरी मां वेट थी कयां हे फ़ोटो कढनि त मां खावां हाणे गरमा गरम घी वारा फुल्का ॾेई वई छाकाणि मम्मीअ थोरा फुल्का घुराई मूंखे हेॾी ख़ुशबू थी अचे घीअ जी मां वेही करे खावां थी असां मिलूं था पोइ बाए हाणे ज्योति डिज़र्ट पुछणा आहिनि मां ॾिठो तव्हां कुल्फ़ी लिखी आहे जेकी उल्हासनगर जी स्पेशलिटी आहे फलूदो हा हा उहो मोकिलियो न हिकु ॿ उहो हले सिङर जी मिठाई बि सभु मोकिलियो ऐं उहो बि मालपुआ शीरो हा ओके असांखे सभु ट्राए करिणो आहे मालपुआ हा सीरो मालपुरो तव्हांजो फेवरेट छा आहे डिज़र्ट मुंहिंजी सिङर जी मिठाई उहा मां ठारो ई खाधी आहे सिङर जी मिठाई हा असांजी माय गॉड हा हा बसि कॉम्पिटिशन चालू आहे फूड ब्लॉगर भावना तव्हां मास्टर शेफ जो एक्सपीरियंस कीअं रहियो मास्टर शेफ 2015 में थियो हे मास्टर शेफ में कंटेस्टेंट हुया मास्टर शेफ 4 में सीजन 4 दैट वाज अ वेजिटेरियन सीजन ओके लवली त हुन में सीजन में ई मतलब इट वाज फर्स्ट टाइम जॾहिं आहे न तव्हां संजीव कपूर जंहिंखे बचपन खां ई ना टीवी ते ॾिसंदा आया हुननि खे तव्हां फर्स्ट टाइम पर्सन में था ॾिसो विकास खन्ना ऑफकोर्स एवरीबडी इज क्रश ऑफकोर्स So once you meet them in person, it is like different game altogether. But it was a very enriching experience. So that gave me a master chef on the platform. You know कि भाई हाँ, लवली now this is it. हाँ तो कि योई करना है. Let's pursue it full time. Then I was fortunate enough. विकास खन्ना उन टाइम के बुक पे लिखन उत्सव. That is all festivals that are celebrated across India. That is the world's expensive book. तो हुन में You mean food book? Food book. जेके भी फेस्टिवल से छा रोटी ठहंदी आहे रिलीजन उहो प्रूव पिया कयो त फॉर सिंधी फूड मां हुन टाइम ते उन्हनि खां पुछियो की तव्हां चालीहे में छा कयो आहे त चालीहे में उन्हनि चयो बहिराणो त मां चयो न चालीहो इज़ मटकी न 5 नंबर जो मटकी ऐं जेको असां झूलेलाल जो मंदरु आहे जिते जोत अखंड जोत ॿरे थी पाकिस्तान त उहो एतिरो फैसिनेट एतिरो इंट्रस्ट थी आहे त हू असांजे घर आया उल्हासनगर में एंड द फुल फोटो शूट ऑफ फूड वॉज मतिलबु असांजे घर में थी मां मुंहिंजी ॾाॾी खां रोटी ठाराई वई त हुननि मुंहिंजी ॾाॾी सां गॾु अची करे तंहिं टाइम ते रोटी ठाही हुई ऐं असांजे मां हिननि सां हिकिड़ो 5 मिंट जो सेपरेट इंटरव्यू कंदमि जंहिंमें मां तव्हां खां 5 सुवाल पुछंदमि असां खाई पूरो कयां हुन खां पोइ बट ऑल्सो तव्हां हमेशह खां फूड इंडस्ट्री में हुयो न ओके तो वेट फॉर दैट 5 मिनट इंटरव्यू इट्स कमिंग अप ओके मां त थकिजी वियमि खाधो खाई खाई ओ माय गॉड ॾाढो मस्तु खाधो हुयो ॾाढो वणियो हाणे असां हिते ॿाहिरि आहियूं फोटोज़ त कढे मुंहिंजा थोरा सेड छाकाणि मूंखे यू नो स्टाइलिंग जो ॾाढो शौक़ु आहे हिते आहे BKC जे हिते थोरो ॿाहिरि हिननि जो कॉरिडोर वांगुरु एरिया लवली फूड आहे लवली फूड एंड आई एम वेरी हैप्पी छाकाणि त फैमिली सां गॾु आयमि फ्रेंड्स सां गॾु आयमि एंड मूंखे स्टाइलिंग जो ॾाढो शौक़ु आहे त जेको आउटफिट पातो आहे उनजा बि सुठा फ़ोटोज़ थो कढे मुंहिंजो दोस्त इंस्टाग्राम ते द सिंधी गर्ल प्लीज़ फॉलो कयो अगरि नथा कयो त थैंक यू हाणे डिज़र्ट्स आयूं आहिनि असां ॿाहिरि फ़ोटोशूट करे आयासीं सिङर जी मिठाई मस्ती लॻे ॾाढी एंड सीरो मालपुरो आयो आहे मुंहिंजे लेफ्ट राइट ऐं साम्हूं 4 फोटोग्राफर्स वेठा आहिनि वीडियोज़ था कढनि मां तव्हांखे फुटेज ॾेखारींदीमांव इट इज़ लुकिंग एब्सोल्युटली फैंटास्टिक नवेश तव्हांजो वीडियो मूंखे ॾाढो वणियो रिएक्शन था ॾिसूं ओके हाणे कुछ ॿुधाए राणी तूं छा थी खाए सिङर जी मिठाई
and it's delicious. Believe me. Hold on, I'll show you one. Oh ha. Here is so Siro Malpuro. Sharing is caring. Whose reactions? सिंगरे मिठाई जबरी आ लाइक रियली जबरी ॾाढी मस्त आहे तोखे सीरो मालपुरो वणियो सिंध जो स्वाद चेटी चंड जो वाधायूं तव्हां सभिनीनि खे आई लव फलूदास दे आर माई फेवरेट एंड दिस इज़ लुकिंग यम हाणे मां तव्हांखे फुल फुटेज थी ॾेखारियां डेजर्ट जी फलूदो कुल्फी फलूदो सीरो मालपुरो प्रेजेंटेशन फुल मार्क्स एंड सिंगर जी मिठाई एंड हीअ मुंहिंजी राणी हीअ मुंहिंजी ॿी राणी अमी कीअं खाधो झकास भाऊ कीअं फलूदो नवीन प्रीति असां खाऊं था हाणे सीड व्हाट आर यू गोइंग टू हैव फालूदा या यू कैन बट यू हैव टू टेक पिक्चर्स फर्स्ट लवेश मां खाइण जे मथां ॾिसां थो कीअं खाइणो आहे असां हाणे था निकिरूं था पंजाब ग्रिल थैंक यू ज्योति सां कोलैबोरेट करण लाइ असां सभिनी खे ॾाढो सुठो लॻो असांजो टेबल खाधे सां फ्लो पियो थिए असां पूरो कयो एंड चेटी चंड जूं तव्हां सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं अरबे खरबे वाधायूं आई होप इहो सिंधी फूड फेस्टिवल थींदो रहे अलॻि अलॻि रेस्टोरेंट्स कोलैबोरेट कनि एंड ज्योति ट्रैवलिंग फूड फेस्टिवल करण जो सोचे थी हाणे उन्हनि सां 5 मिंट जो सेपरेट इंटरव्यू कयो त उहो वीडियो ॾिसिजो हिन वीडियो खां पोइ विझंदीमांव एंड तव्हां जिते बि आहियो ख़ुशि रहो सिंधी नए साल जूं चेटी चंड जूं तव्हां सभिनी खे खोड़ वाधायूं प्लीज़ सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे सब्सक्राइब कयो हिन वीडियो खे लाइक कयो एंड कमेंट्स में असांखे ॿुधायो तव्हांजो कहिड़ो फेवरेट डिश आहे जेको तव्हांखे मां हेॾा डिशिस ॾेखारिया उन मां तव्हांजी कहिड़ी फेवरेट डिश आहे प्लीज़ ॿुधायो ॿिए वीडियो में मिलूं था बाय